अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मेरे अवां सभु ठीक हूंदा दोस्तों। अॼु के इन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त ज़हर ज़िंदगी ड्रामो 23 मई खां रात जो 8 बजे खां हलंदो। जी हाँ दोस्तों, सूमर जे ॾींहं खां जुमे ताईं ही ड्रामो हलंदो ऐं हीअ न्यूज़ बिल्कुलु कंफर्म आहे, छो जो पहिरियों भी न्यूज़ कंफर्म हुई बट मतलब कंहिं एडिटिंग जे हवाले सां हिन जी डेट अॻिते पोस्ट पेड कई वई हुई। जी हाँ दोस्तों, तव्हां असांजे हिन चैनल अयाद अहमद ऑफिशियल ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो हिकु वॾी कास्ट वारो आहे ऐं तक़रीबन सालनि खां पोइ वरी तव्हांखे ॾिसण लाइ मिली रहियो आहे सिंध टीवी ते। हिन जो राइटर आहे नूर ज़हूर साहब। नूर ज़हूर जा केतिरा ई ड्रामा लिखियल आहिनि, जीअं त पत्थर दुनिया, दर्दन जो दरिया, वकोरियल वजूद, लॾो पाड़े ते, गोरी खे घुमड़ी, उन खां अलावा काफ़ी सारा ड्रामा आहिनि। सो दोस्तों महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। वॾी वॾी महिरबानी।